जीअं त प्रीवियस लेक्चर में असां टेबल ते ॻाल्हाए रहिया हुआसीं त जीअं असां टेबल रखी पे त टेबल रखण खां पोइ टेबल डिज़ाइन करण खां पोइ यकदमि असां डिज़ाइन वारे टेब ते मूव पे थी वियासीं। त ही टेबल जे बारे में डिज़ाइनिंग जो टेब आहे जेको ऑटोमेटिकली अची थो वञे। हाणे उन में ही टेबल स्टाइल जा ऑप्शन आहिनि त असां पंहिंजे टेबल खे कीअं स्टाइल ॾियूं। ही पहिरियों ऑप्शन जेको आहे हेडर रो, हिन में ॿुधाए थो त डिस्प्ले कंदो स्पेशल फॉर्मेटिंग असांजे पहिरें जेका टेबल जी कतार आहे उन जे लाइ। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसिजो पहिरीं कतार जेका आहे सीरियल नंबर, नेम, फादर, कास्ट ऐं एड्रेस वारी। जीअं हिन ते क्लिक कयोसीं त ही पहिरीं लाइन असांजी फॉर्मेट थी वई, चेंज थी वई। उन खां अलावा ही टोटल रो जो चेक बॉक्स आहे, डिस्प्ले कंदो स्पेशल फॉर्मेटिंग असांजे लास्ट रो जी टेबल जी जेका हूंदी उन जे लाइ। तव्हां ॾिसो आख़िरी कतार ते हुन फॉर्मेटिंग कई। ही वरी बैंडेड रोज़ आहे। बैंडेड रोज़ छा कंदो, अहिड़ियुनि कतारनि खे फॉर्मेटिंग कंदो जिन में असांजा ॿधी अंग हूंदा। ॿधी ईअं जो फ़र्ज़ु कयो, हाणे जीअं क्लिक कयोसीं असांजा ही जेके 2 नंबर वारो अलॻि थी वियो, 4 वारो अलॻि थी वियो, 6 वारो अलॻि थी वियो। इहे असांजा ॿधी अंग जे हिसाब सां डेटा आहे असांजी। जीअं जीअं ही त 6 नंबर आहे, वरी जेकॾहिं असीं को कॉलम डिज़ाइन कंदासीं, वधीक असां इन खे ॿिए कंहिं स्टूडेंट जो नालो वग़ैरह लिखंदासीं या ॿिए कंहिं इंसान जो, ॿिए कंहिं माण्हू जो लिखंदासीं त उहो वरी पिंक कलर में ईंदो। ही तव्हां ॾिसंदव। त ही तॾहिं थिए हा जॾहिं ही असांजो टोटल रो वारो ख़तमु थियल हुजे हा। ही ॾिसो, ही माना फाइनल में असांजी सेटिंग जे लाइ हो। जेकॾहिं फाइनल अञा नथा कयूं त असांखे ही वरी हिकिड़ो पिंक ॾींदो कलर डिज़ाइनिंग करण जे लाइ, वरी हिकिड़ो वाइट ॾींदो। तव्हां ॾिसंदव ही वरी वाइट न, वरी असां वेंदासीं त वरी पिंक ॾींदो। जिथे बि असांखे फाइनल करणो हूंदो उते टोटल रो खे असां क्लिक करे छॾींदासीं। ही बैंड रोज़ करे छॾींदो असांजा माना 32 ऐं 21 जे हिसाब सां। ही तव्हां ॾिठो, ही फर्स्ट कॉलम ऑप्शन आहे, डिस्प्ले कंदो स्पेशल फॉर्मेटिंग असांजे पहिरें कॉलम टेबल जे लाइ। हाणे तव्हां ॾिसंदव, हाणे ही ॾिसो पहिरें कॉलम में जेके असांजी डेटा हुई उहा सिंपल हींअर लॻे पई। जेकॾहिं हिन खे असां क्लिक कंदासीं उहा थोरी बोल्ड नज़र ईंदी। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, बोल्ड थी वई। अहिड़े हिसाब सां ही लास्ट कॉलम खे बोल्ड करे छॾींदो। ही ॾिसो लास्ट कॉलम बोल्ड थी चुको आहे। लास्ट कॉलम सां ही चेंजिंग थिए पई। हींअर बैंड कॉलम्स थी वेंदा, माना असांजा जेके ॿधी आहिनि कॉलम्स आहिनि उन्हनि खे बैंड करे छॾींदो, कलर वग़ैरह ॾेई छॾींदो। ही तव्हां ॾिसो, ही ॿधी आहे, ही 21 आहे पहिरियों, ही ॿियो नंबर ॿधी आहे, ही 3 नंबर वरी 21 आहे, ही असांजो चौथो नंबर वरी ॿधी आहे, ही 5 नंबर वरी 21 आहे त 6 नंबर वरी ॿधी आहे। अहिड़े हिसाब सां ही टेबल जा स्टाइल जा ऑप्शन आहिनि। उन खां राइट साइड ते वरी टेबल स्टाइल्स आहिनि जेके असां पंहिंजे तरफ़ां रेडीमेड ठहिया पिया आहिनि, असां चूज़ करे सघूं था ऐं पंहिंजी टेबल खे वधीक ख़ूबसूरत बनाए सघूं था। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्टाइल्स आहिनि। हिन बटण खे दॿाइण सां ही हेठि ईंदा वेंदा, हिन बटण खे दॿाइण सां मोर वधीक जेके बि आहिनि सभु अची वेंदा। ही तव्हां ॾिसो पिया, रुॻो माउस मूव कयूं पिया त उहे स्टाइल्स चेंज थियनि पिया। ही तव्हां ॾिसो, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो काफ़ी सुठा सुठा सुहिणा सुहिणा स्टाइल्स अवेलेबल आहिनि जेके 2000 या 2003 में अवेलेबल कोन हुआ। उन खां अलावा असांजा मॉडिफाइड टेबल स्टाइल्स जो ऑप्शन आहे। हिन में असीं पंहिंजे तरफ़ां का मॉडिफिकेशन करणु चाहियूं। ही तव्हां जेको कलर ग्रे ॾिसी रहिया आहियो उहो हितां सिलेक्ट थियल आहे, जेको असां हितां चेंज करे सघूं था। हितां असां हिन खे बॉर्डर्स वग़ैरह ॾेई सघूं था। ऑल बॉर्डर्स ॾिनोसीं, असां हिन खे बॉर्डर जो कलर ॾेई सघूं था। जीअं ओके कंदासीं असांजी टेबल जे हिसाब सां उहे सेटिंग्स थी वेंदियूं, पर हिन खे पहिरीं सिलेक्शन ॾियणु ज़रूरी आहे।
असांजी लाइन जा स्टाइल आहिनि। ये असांजी टेबल डिज़ाइन थिए पई। क्लियर, फॉर्मेटिंग खे क्लियर करणु बिल्कुलु सिंपल सादी थी वई। तव्हां ॾिठो न्यू टेबल जो स्टाइल पंहिंजे तरफ़ां को डिज़ाइन कयूं। ही ॾिसो, ही ऑल बॉर्डर्स ते रखे कलर्स वग़ैरह ही तव्हां ॾेई रहिया आहियो। ही डेटा कहिड़े पासे हुजे, विच ते हुजे, साइड ते हुजे, टॉप ते हुजे, या राइट साइड ते हुजे, लेफ्ट ते हुजे, ऐं मथे हुजे, हेठि हुजे, उन हिसाब सां असां ही सेटिंग्स कंदासीं। ही वरी टेबल्स न्यू ग्रिड जा स्टाइल आहिनि। जेको असां सिलेक्ट कंदासीं उहो अची वेंदो। होल टेबल पहिरें कॉलम ते, हेडर कॉलम ते, जिते जिते असीं सेटिंग करणु चाहींदासीं, बोल्ड ते, इटैलिक ते, अंडरलाइन ते, जीअं जीअं असीं सेटिंग कंदा वेंदासीं हीअ असांजो हितां स्टाइल चेंज थींदो वेंदो। ओड़े हिसाब सां ही टेबल जा स्टाइल तव्हां ॾिठा। हितां वरी असां शेड ॾींदा आहियूं। कलर द बैकग्राउंड बिहाइंड द सिलेक्टेड टेक्स्ट और पैराग्राफ। कलर ॾींदासीं बिहाइंड माना अखरनि जे पुठियां जेको असीं कलर ॾियणु चाहियूं। ही तव्हां ॾिसो पिया कलर चेंज थियनि पिया। जेको तव्हां रखे ओके कंदव उहो असांजो फाइनल थी वेंदो। ही वरी बॉर्डर्स आहिनि। हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो त कॉलम बॉर्डर वग़ैरह कोन्हनि ठहियल। अलॻि अलॻि हिकिड़ी टेबल त ठही पई आहे, पर उन में कॉलम्स वग़ैरह या लकीरूं विच में ज़ाहिर कोन्हनि, जीअं एक्सेल में थींदियूं आहिनि। असां हिन खे सिलेक्ट करे टेबल खे असां ऑल बॉर्डर्स ते रखंदासीं त सभई असांजा ही कॉलम्स ज़ाहिर थींदा। हाणे ही असांजी टेबल जा बॉर्डर त ज़ाहिर थी विया, पर ही थोरा हिननि जी जेका विड्थ आहे उहा घणी आहे। हाणे विड्थ घणी सुहिणी त लॻे पई, पर ही जेका अखरनि जा जेके रंग आहिनि उहे मज़े वारा कोन्हनि। उन्हनि खे या त सेटिंग कयूं, पोइ ॿियो कलर ॾियूं, या त असां पंहिंजे हिन बॉर्डर खे चेंज कयूं। पेन कलर ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही पेन जो कलर आहे। हिन सां असां जॾहिं पेन जो कलर चेंज कयो त असां पंहिंजे हिन टेबल जो कलर चेंज करे सघूं था, उतां डिज़ाइन करे सघूं था। हाणे ही तव्हां ॾिसिजो ही फिकी थी वई, छो जो फिको कलर असां सिलेक्ट कयो हो। वरी जेकॾहिं असां हिन खे सिलेक्शन ॾेई हिन जी टेबल जो जेका आहे लाइन थोरी हल्की कंदासीं, मथां घुमाईंदा वेंदासीं, उहा हल्की थींदी वेंदी। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो टेबल जी लाइन हल्की थी वई। अहिड़े हिसाब सां हिन टेबल जी विड्थ आहे केतिरी वेकर उन जी हुजे टेबल जे हिन लाइन जी। अहिड़े हिसाब सां हितां ड्रा टेबल कंदा आहियूं। को कॉलम असांखे वधीक खपे त उन हिसाब सां असां हिन खे ड्रा कंदा आहियूं। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो असां हिन खे सेटिंग में आणे रहिया आहियूं। ही वरी असांजो इरेज़र आहे। इरेज़र माना रबड़। जंहिं लाइन खे असां ख़तमु करणु चाहियूं, क्लिक कंदा वेंदासीं या मथां इन खे ड्रैग कंदासीं, उहा लाइन ख़तमु थी वेंदी। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही बिल्कुलु लाइन ख़तमु थी वई। जंहिं बि असीं लाइन खे मिटाइणु चाहियूं त असां हिन सां मिटाए सघूं था। ही ड्रॉ बॉर्डर्स जा ऑप्शन हुआ, जंहिंमें ही असांजो लाइन हो, लाइन स्टाइल हो, ही लाइन जो वेट हो, वज़न हो, ही असांजो पेन जो कलर हो, ही असांजो पेंसिल हुई ड्रा टेबल जंहिं सां ड्रा पे कयो, ही असांजो इरेज़र हो। ही असांजा सभई डिज़ाइन ऑप्शन हिन इंसर्ट में टेबल ते क्लिक करण ऐं टेबल ठाहिण खां पोइ ज़ाहिर थिया।